दोस्तों मेहर फ़कीर जेको उस्ताद जलाल चंडी जो तमामु घणो चाहींदड़ हो ऐं उस्ताद जलाल चंडी जो माना हिकिड़ो शाइर त हो पर उस्ताद जलाल चंडी जी तमामु घणी इज़त कंदो ऐं उस्ताद जलाल चंडी जो आशिक़ बि हो। उस्ताद जलाल चंडी सां मोहबत तमामु घणी कंदो ऐं उस्ताद जलाल चंडी बि ओतिरी उन सां मोहबत कंदो। तव्हां संदसि ॻाल्हियूं ॿुधो ऐं पंहिंजो दिलि जेको आहे बाग़ बहार कयो। ही जेको तव्हांजो कलाम जलाल चांडियो साहब गायो आहे। जी साईं। ॾे डोरा पा न ॾुखारा ॾिठा मूं बि त ॾींहं जा तारा तुंहिंजे प्यार में। जी साईं। हाणे इहे तारा जेके आहिनि जी साईं। तव्हां राति वारा ॾिठा या ॾींहं वारा ॾिठा या जलाल तव्हांखे कहिड़ा डोरापा ॾिना, छो जो तव्हां महबूब बि मञे चुका आहियो। जी साईं। त उहे डोरापा कहिड़ा हुया ऐं उहे तारा सितारा कहिड़ा हुया? जी साईं, इहो अर्ज़ु कंदुसि त भाऊ जलाल हिकु मुनफरद तबियत जो हो ऐं झट में कावड़बो हो ऐं झट में परची पवंदो हो। अच्छा। ऐं केतिरो पंध करे अचां त हू ख़ुशि थी पवे या मूंॾे हू अचे त मां ख़ुशि थी पवां। हाँ। त इन बाबति में हिकु साईं जो शेर बि यादि आयो आहे। हाँ, पहिरीं तमामु सुठी ॻाल्हि कई अथव, पर जेके डोरापा हुया ऐं ॾींहं जा तारा उन्हनि ते अचो, मुंहिंजो सुवालु आहे। उन्हनि ते अचां थो त ॾुखी ॾमर नाह बुखी खिल न हुजे, उघाड़ी विहां वियो वेचारी विसरी। त ॾुखनि सां मां बि भरियल, हू बि भरियल। हिकु ॾींहुं। अच्छा, यानी ॿुधाइण नथा चाहियो, कलाम में इज़हार थी वियो, तमामु सुठी ॻाल्हि। हा, बसि इहे सम्झो त मूंखे फाश न कयो। हा, ठीकु, तमामु सुठी ॻाल्हि। तव्हां इहो राज़ पंहिंजे कलाम में फाश करे छॾियो आहे। जी साईं। ठीकु ठीकु। हा जी जी। हा, अलाह साईं खेसि जन्नत नसीब करे। ऐं सच पई त मूंखे ख़्वाब में ॿिए ॾींहुं टे ॾींहं सॼी सॼी राति कचहरियूं करे वेंदो आहे। हा, हींअर तक? हा, हींअर तक। वाह साईं वाह। चौथी राति आहे, चौथी राति मूं सां गॾु हो। जे वेझाई दूर के दूर बि ओॾा सुपरी, के दूर बि ओॾा सुपरी, के न चढ़नि चित ते के न विसरनि मूर, जीअं मेह कुंढी पूर ईअं दिल वरा को दोस्त जो। वाह साईं मेहर फ़कीर, तव्हां अहिड़ी ॻाल्हि करे छॾी आहे जंहिं ॻाल्हि में शाह साहब जे इन शहर जी शाहिदी बिल्कुलु मिले थी। ऐं इहे ई रूह, इहे ई राज़, इहे ई सचा इंसान, सचूं दिलियूं हिक ॿिए खे ॻोल्हींदियूं आहिनि। बिल्कुलु सही। ऐं तव्हां बि ॻोल्हे हिक ॿिए खे लधो, तमामु सुहिणी सुठी ॻाल्हि आहे। साईं भाऊ जलाल जीअं सदियुनि खां पोइ को इंसान पैदा थींदो आहे, उन्हनि मां हू हिकु हो। जहिड़ी रीति भिटाई साईं चई वियो आहे त माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बूं बहार जी। भाऊ जलाल ॻाए यकतारो पंहिंजो जोगियनि जे हथ में ॾेई अलाए काॾे गुम थी वियो। जी साईं। ही हिकु ॿियो ख़्यालु तव्हांजो मरहम जलाल चांडियो ॻायो। जी साईं। डुकदी वैसां, जी साईं। डुकदी वैसां में झट वञी पुॼ सां ओहन बंगले खान पुनल दे। जी साईं। ही ससुअ जे हिजर ऐं फिराक जी ॻाल्हि आहे। जी साईं। छा तव्हांखे जलाल चांडियो ऐं ससुअ जे विच में साॻियो विछोड़ो महसूस थियो? जी साईं। इहे सम्झो ससवी सूर आहिनि ऐं मंज़िल पुनल आहे। मंज़िल पुनल आहे। अहिड़े रीति मुंहिंजो बि हिकु महबूब आहे ऐं उहो जलाल चांडियो आहे। वाह। ऐं ॿिए महबूब खे हुसन खे हिते ज़ाहिर कोन थो करियां, जलाल खां वधीक हुसन मूंखे किथे बि नज़र न आयो। अहिड़े रीति उनखे मूं ॾिठो ऐं मुंहिंजे अज़ख़ुर दिलि मां दुआऊं निकितियूं त तोखे जा जन्नत में ॾींदो ख़ुदा, मुहम्मद कई हूंदी तो ते शफ़ा, तोसां हामी हज़रत अली मुर्तज़ा, हिंदोरनि में हूंदे हमेशा मेहर जी तोखे निसोरी दुआ, हिंदोरनि में हूंदे हमेशा तूं शाल असां खां जुदा। तूं राणो, तूं रांझू, तूं पाण पुनल, तूं ससुरी,
तूं सोहणी, तूं मारुई मूमल, तूं पाण सुञाण जो पंहिंजो आणे यार अकुल, तो में डेरो दिलबर जो तूं राह न ॿीहरुल, तूं ई आशिक, तूं ई माशूक, तो में सभई समायल, तूं आहीं यार असुल, सचो साफ़ सनासी चए। अॼु असां जग मशहूर शाइर मेहर फ़क़ीर खां बेताज बादशाह यकतार चपड़ीअ जे बबर शेर फनकार जलाल चांडियो जे बारे में गुफ़्तगू कंदासीं। तव्हां साईं मेहर फ़क़ीर, जी साईं। तव्हां शाइरी कहिड़े सबब जे करे कई ऐं कंहिंखां मुतासिर थी कई? साईं, शाइरी हिकु ॾात आहे रब जी, जी ऐं जॾहिं मोहबत मिजाज़ जी चमाट लॻंदी आहे जी जी, त दाहूं त ज़रूर थींदियूं न, दाहूं बिल्कुलु थींदियूं। ऐं मूं कयूं जेके जग ॿुधियूं। अच्छा, ॾाढियूं सुठियूं दाहूं तव्हां कढाए छॾियूं ऐं तव्हां सिंध जा सुहिणा शाइर बि आहियो ऐं तव्हांखे सुहिणनि सिंध जे फनकारनि बि ॻायो आहे। जी साईं। अर्ज़ु आहे त सिंध जे भलोड़ फनकार जलाल चांडियो तव्हांजी सभ खां वधीक शाइरी ॻाई आहे, इन जो सबबु छा आहे? साईं, हिकु त मुंहिंजी शाइरी ऐं मुंहिंजे भाउ जलाल चांडिया जो आवाज़ पाण में ईअं बखिजी विया ॼण हिननि जो को अज़ल जो रिश्तो हुजे। वाह 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 वाह, इहे आहिनि रूहानी रिश्ता। जेकॾहिं हिकु फनकार हिकु शाइर ऐं उन्हनि जा रूहानी रिश्ता ॻंढिजी वञनि त पोइ केॾो न मज़ो आहे, केॾो न रस आहे। तमामु सुठो। साईं मेहर फ़क़ीर, जी साईं। जॾहिं अव्हां जो कलाम मूं ॿुधो, उहो कलाम आहे, तूं जो छॾे वहीं जानीअड़ा, मुंहिंजा हर हर नेण बिना। हा साईं। जी हा, इन जे बारे में तव्हां कुझु ॿुधाईंदव? साईं, कलाम जॾहिं बाज़ार में आयो जी ऐं मूं त पंहिंजा दिलि जा उधमा ॿुधाया हुआ जी त जिथां किथां एतिरी मोट मिली जी जंहिंजी का बि कथ कान्हे, ऐं मूं ईअं बेख्तियार थी चयो त यकतारो तोले सवें साल रोंदो, सदियनि ताईं शायदि नहीं खाल भरबो, सुञी सिंध थी वई सो दुश्मन बचंदो, वरी तो जियां को मिलणा महाल, असां खां जुदा थी वें भाऊ जलाल।